शेख अयाज़ साल जे हवाले सां इंटरनेट जी दुनिया में केतिरनि ई वेबसाइट्स पारां 2011 खे शेख अयाज़ जे साल तौरु मल्हाइण जे हवाले सां सिंध जे सान्यावंदनि पारां तमामु भरपूर मोट मिली, जंहिंमें सिंध सलामत.com खां अलावा ॿियनि बि केतिरनि ई वेबसाइट्स इहो ऐलान कयो त हिन साल खे शेख अयाज़ जे साल तौरु मल्हायो वेंदो। सोशल वेबसाइट ते पिणु केतिरनि ई दोस्तनि हिन साल खे शेख अयाज़ जे साल तौरु मल्हाइण जे हवाले सां ख़ासी दिलचस्पी जो मुज़ाहिरो कंदे अयाज़ जी शाइरी खे आम करण जे ख़्याल सां केतिरा ई ख़ूबसूरत कार्ड डिज़ाइन कया। इन ॾिस में एहसान दानिश, अब्दुल समद भट्टी, मोहम्मद सुलेमान वसाण, रिज़वान गुल, लाल बख्श कलोड़ो, मुबारक अली जतोई, आगा तरीन, सज्जाद सरवर ऐं वफ़ा असलम निमाया तौर सॼो साल कमु कंदा रहिया, जिन अयाज़ जे नज़्म तोड़े नसर खे इंटरनेट ते सुहिणनि रंगनि सां सजाए दुनिया सां शेयर कयो। इन ई हवाले सां समूरे साल दौरान शेख अयाज़ जी शाइरी जा लॻभॻि 400 खां वधीक कार्ड डिज़ाइन कया विया। इन खां अलावा फेसबुक ते शेख अयाज़ जे 200 यादगार फोटुनि जो एल्बम पिणु तयारु कयो वियो। शेख अयाज़ सां प्यार कंदड़ केतिरनि ई दोस्तनि पंहिंजे ब्लॉग्स ते 2011 शेख अयाज़ साल जे मुनासिबत सां अयाज़ जे नसर तोड़े नज़्म मां चूंड लिखणियूं पिणु सॼो साल पढ़ंदड़नि सां वंड कयूं ऐं इहो सिलसिलो अञा बि जारी आहे। हिन वीडियो में अव्हां उन्हनि ख़ूबसूरत कार्डनि जी मुख़्तसिर झलक ॾिसी सघंदा, जंहिंमां इहो अंदाज़ो बि करे सघिजे थो त साइबर वर्ल्ड में 2011 शेख अयाज़ साल खे केॾो भरपूर अंदाज़ में मल्हायो वियो। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा, तूं अञा तो जीअं खाइड़े जीअड़ा जीअड़ा जीअड़ा।
उदास करते हवा मुझे चले पई उदारी उदास करते हवा मुझे चले पई उदारी अची तमुही उमास मेरा छोटा वीरा आला तॾहिं मथां चई पतो न आहे ही रात कैसी दुहाग